ज़बान के जे ज़बान ते अल्लाह जो जिक्र वाले जवाई तो फर्श ते याद कर मां अर्श ते याद क्या है तू मानन में याद कर मां मलाइकन में याद क्या है तू सुख में याद कर मां दुख में याद क्या है तू हयाती में याद कर मां मरण वाले टाइम ते तोखे याद करे ज़बान खोले छजाए ज़बान ते कलमो अची वञई तो वाह वाह थी वञई उन्हीं के न तो याद करे फज़कुरूनी अज़कुरुकुम थक जी पियो आहियां निंड कोने पेरियों आवाज न पे हलियो रब जो फज़ल आहे सीनो खुली पियो आहे हाणे आद क़ुरान जूं लोलियूं ॿुधाए 47 साल रब जे फज़ल सां वाज़न कंदे गुज़री आन इहो क़ुरान जो कमाल आहे न त मां क़ुरान खे को तगारी ते भी न बिहारे तगारी हेॾे त मां हेॾे इहा सॼी बरकत क़ुरान करे वठ वरी भी हिन जो दीदार सुभान अल्लाह थियो इहा सुभान जी ताकत आई मारे कंदे जे यूनुस नबी के 40 ॾींहनि खां पोइ मच्छीअ जे पेट मां ॿार कढी ज़मीन ते आणे वरी नबूअत हलाए अंधारियूं दिन में रात जी अंधारी दरिया जी अंधारी मच्छीअ जे पेट जी अंधारी फनादा फिज़ुलुमात हुजूर जे शान ते मोटी इंदुम पर अच त ताकत अवल उन सुभान जी समझाया जे प्यारे पैगंबर करीम के सोहणन जो सरदार बनायो सवे हजरत यूसुफ जेड़ा गडु कर इद्रीस पैगंबर जेड़ा गडु कर आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया गडु कर पर मुंहिंजो मोहम्मद अन्या मथे नारे तकबीर शाने मुस्तफा मकामे मुस्तफा अज़मत कुरान फनादा फिज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्ला अंत अंत तू ही तू हिक के सॾींदो कर न त किनो थी मरदे पर जे तौहीद हुंदई अड़े थोड़ियूं नेकियूं हुंदई रब जबलन जेडियूं नेकियूं करे जहन्नम को आजाद करे जन्नत दे रवानो अच्छी दाढ़ी थी वई अन्या रब न तो सुञाणे मुशरिक किना इन्नमल मुशरिकून नजस कुरान तो जे मुशरिक पलीता मारे तक कहीं बंगले तो कहीं धक्को दीजे बियो कुछ न थींदो खणी मर्दो न त बि जंगा बांध भजदस न ऐं हे कुरान तो जे त मुशरिक आसमान तो किरी वमन युशरिक बिल्लाह फकअन्नमा खर्र मिनस समा लोलियूं बुध न कुरान जूं शादी होती चरे होती चलन गंगे सोनो तो दिसे वात मो गिग थी वई माल जे कडाए हुस्न जे कडाए चरियो थी बियो आए तुझ जी मुंजी सजी दुनिया जी नजर बिन शइन ते आ पर रब जी नजर बाने जे बिन शइन ते आ एक रब जी नजर दिल ते आ तुझे दिल ते आ तो तुझे अमलन सालन ते रब जी रहमत जी नजर आ इयो माडे मोटे त मां लेखो ही न कया
मुशरिक पलीता अन्या बुझो अन्नल्लाह बरीउम मिनल मुशरिकीन व रसूलो सूरत तौबा मुंड हे जेके मां आयतां पहिरियों पढ़ियूं ये तौबा सूरत जो आखिरी आयत हाँ ये तो मुशरिक कहूं अल्लाह तो बेजारा मुशरिकन कहूं पर अल्लाह जो रसूल भी बेजारा मोमिन कहूं रब भी राजी तो रब जो रसूल भी राजी यूनुस अलैहिस्सलाम रब के सजो तू तू इल्ला अंत सुब्हानक सुभान अल्लाह करदा दिया कंजी पाकाई बयान कई या सुभान जी ताकत आई जो 40 ॾींहंनि खां पोइ मच्छीअ जे पेट मां ॿाहिरि कढी ज़मीन ते आणे वरी उन नबीअ जी नबूअत हलरायई इहा थी सुभान जी ताकत महबूब के मेराज भी उन करायो सुभान अल्लज़ी असरा बे अब्दिही लैला पाकुज़ादा उन्हीं अल्लाह जे पंजे बाने के रात जे टाइम ते सैर करायो मक्को पार मदीनो पार तूर सीना पार बैतुल्लाह पार होडे बैतुल मुक़द्दस में इमामत कराई जो नबियन जी मारे कंदे अगते मंजिला तय कंदो तो वञई आसमान किरा झुकई हलंदे हलंदे अर्श के किरा झुकई रब सा मिली मोहम्मद मुस्तफा मोटिया तोहफे में नमाज वठी तो वुजू वारो पानी भी हले पियो दरजो कड़ो भी लुडे पियो बिस्तरो भी गरम हो इहा ताकत सुभान सुभान अल्लाह मलाइकन सा मुनाज़रो कराई आदम अलैहिस्सलाम जो मलाइका इन शयुन जा नाला दसो सही असांखे नथा अचनि आदम तू ॿुधाए आदम अलैहिस्सलाम के रब सेखारिया शयुन जा नाला दसियो इते मलाइक छा पिया चवनि कालू सुब्हानक ला थकिजी पियो आहियां माखो अग में साईं तो पढ़दो वञे छो त वास्तो क़ुरान अड़े कलमों भी मानन के सिद्धो न तो अचे ज़ेर ज़बरन में फर्क था कन गुस्ल जा फर्ज न था अचन हिकिड़े खां पुछूं घणा फर्ज न चई 3 जे 10 जे साबुण टुवाल तेल वो वन्यू काने छाते वाइज करे छाते कर लिकरी पो तबलीग जमात में नमाज़ वनी सिखिया मदरसे दे तू चवने मां कुराड़ो हां किया जा हे मदरसा दीन जा अडा थी दीन जा चश्मा थी इते जड़ी कुरान तो पढ़दे आसमान को मलाइक लई दादिन वकोड़े ता वञन जो कुरान ॿुधण लाइ ॾाढा चओ अलाए साईं मां जो अलाए ब्रेक ओचितो न हणाईंदे नारे तकबीर शाने कुरान शाने मदारिस जमियत उलमा इस्लाम कालू सुब्हानक ला लाउड भी जे दो छॾदा ला आद रब जे फज़ल सां मां कुराड़ो लोलियूं कुरान जूं ॿुधायां जेको कबर में कम अचई हशर में कम अचई उस्ताद अब्दुल मजीद साहब उन जा पुटड़ा जन मां हिकिड़े बेकार के दावत ॾेई घुरायो
तो वो कुरान बुधाया जेको हशर में कम अचाई कबर में कम अचाई जेको तुझे बदरा रब सा हुज्जत करे ॻाल्हाई क्या मतवारे दी अम्मा बेजार अबो जाल मित्र भायर मारे तक क्या मजे दी आलम शफात कंदा हाफिज शफात कंदा शहीद शफात कंदा नबी शफात कंदा असांजो रबी मोहम्मद शफात कंदो कुरान मजीद बगालियूं कंदो एक शफात कंदो ॿियो हुज्जत कंदो हुज्जत कंदो एसपी जो दोस्त एसपी को पुछदो ही ना मानू थाने में कडियो हलियो वेंदो सूबेदार के चवंदो सलाम ॾिजा फलाणो मानू आयो कुरान रब वट ॻाल्हाईंदो सूरतूं ॻाल्हाईंदियूं सूरत मुल्क सूरत सजदा सुभान अल्लाह कर सूरत अर्रहमान जी रोजानो तिलावत कई रात जो या ॾींहं जो इहो कुरान ॻाल्हाईंदियूं कुरान जूं सूरतूं रब बगालियूं या कुरान मो असांखे कढ या शफात कबूल कर मोकल दे त इन परवाने के जन्नत में वधियूं वञूं रब चवंदो कुरान मो न कढंदो मां इन आशिक के वठी जन्नत में पुॼायो त दुनिया वारा दुख ही लही वञे ॾाढा चओ सुभान अल्लाह अच्छी दाढ़ी थी वही अन्या सुभान न सुना तो थी थोड़ा हे कन हे जब हे दंदड़ा ये ज़ुबान मिठन बोलन वारी चवे तो मुफ्तुल ईमान सोना तो भागे सुनाने या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम इंसान मां सखी रब जूं मेहरबानियूं दर्ज केड़ी शया जेका तोखे मुझे याद गिरे गऊं रोकाई दी मानू मां क्यों मां इज्जत मां ॾिनी मां हुस्न मां ॾिनो मां लिबास मां पारायो मां खीर तो पियारिया माखियूं तो खाराया मेवा तो खाराया अकेलो है घरवारी ॾेई जोड़ो कयो मां ज़ाल हुजे कि न रड़े तो हुजे हाय हाय दो लड्डा बजाए मानी तो बतो पवई अलम नजालिल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा जमीन पानी ते विछायम अन्या मांखे नथो सुञाणे मथा जमीन लोडे मथा जबल बियारिया माद मेखा करे हयूं माद मथा बानन के तकलीफ न थे इन जमीन में मेवा अनाज नंदियूं नार वहायम अकेलो घरवारी ॾेई जोड़ो कयो मां के मल पुटला तो मुफ्त में ॾियां के मल न्याणियूं है फुदी मुशरिक हालत जो अन्या मांखे नथो सुञाणे जो तौहीद जे करे नबी साईं दुख ॾिठा अबे ॾाॾे जो शहर छॾियऊं हुदूद में पत्थर लगो आ मारे ददक जाए मुझे पैगंबर ते गंद जा ढेर पिया उछलाइन मुझे प्यारे पैगंबर करीम के जादूगर पिया चवन चरियो पिया चवन रब चयो पैगंबर घबराए न मां तो सां गॾु आ नबूअत भी मां ॾिनी तमाए नबियन जो सरदार भी मां कयो तमाए हर मोड़ में तुझी मदद करण वारो भी मां ही आहियां हुजूर मेराज ते गयो जिब्रील भेजियो बुराक भेजियो
नथो हले मथे जिबरील कन ॾेई ॿुध जाए छो नथो हले चे खुदा जी तजली मुंहिंजा पर साड़े छॾींदी इहो मथे वञण तो अरबी मोहम्मद जो शान अल्लाह करे निंड में ज़ियारत थई ॾाढा आमीन नथो चई हुजूर ॾिठी दुनिया जा सोहणा विसरी वेंदई हाँ हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के ज़ुलेखा जे सहेलिन ॾिठो हौसला विञाए वेठियूं आंगुरियूं कपे वेठियूं ईमान भी नादम जन हुजूर के ॾिठो कुरान पढ़ां कि सुभाणे तू अलाए काथे मां अलाए काथे अलाए हुजूं भी अलाए न अल्लाह तां के हयातूं दे अज उते आयो आहियां जाते हज़ारनि जे तादाद में आसमान को मलाइक लही आया कुरान के ॿुधण लाइ अल्लाह सहेलिन मयार ॾिनी ज़ुलेखा के ओ ज़ुलेखा हे शादी करे अजीज मिस्र जी ज़ाल आए बादशाह जी ज़ाल आए मस्त करे वे दुआ तो के हजरत यूसुफ जे हुस्न उन बादशाह जो तख्याल कर के तवा मुझो यूसुफ ॾिठो कोने एक दफो ॾिसो त सही हिनन के दावत कई बादशाह जी ज़ाल गिल्म गाली जाया ताम आया फ्रूट आया के वो देखार छुरियूं हथन में ॾिनई फ्रूट भी ॾिनई के वो यूसुफ त देखार वो कमरे में बंदा ज़ुलेखा सॾु थी करे वकालत खुरजो अलैहिन्ना कंदो हणे तो ज़बान न तो हलाए कुरान वकालत खुरज अलैहिन्ना फलम्मा राइनहु अकबरनहु वक़द्दना ऐदियहुन्ना वकुलना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा हिन जो कमरे में बाहर आयो ज़ुलेखा जे सहेल ॾिठो हौसला विञाए वेठियूं हथन जूं आंगुरियूं कपे वेठियूं मारे त कंदी जाए जना रबी मोहम्मद करीम के ॾिठो अवल ईमान आंदऊं पो जो सिर कटाए हुजूर जे चेहरे में रब कमाल रखियो पंहिंजा त पंहिंजा हा पर बरावा भी मनन पिया मज़ो तॾहिं आ जॾहिं दुश्मन मने सदको वञा हुजूर जे नाले तो या सुभान जी ताकत जे महबूब के मेराज करायो या सुभान जी ताकत जो आदम अलैहिस्सलाम शइन जा नाला दसेयो मलाइकन चयो जेको तो इल्म ॾिनो वो ही असा वटा बराबर आदम जो इल्म असा को मथे या ताकत जो सुभान ॾाढा चो सुभान खुदा करे निंद्र में नबी जी ज़ियारत थी जेंगे जिब्रील ॾिठो छाप जय आए सुने मोहम्मद जी अम्मा आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उहे भी मां ॾिठा पर मोहम्मद करीम जेड़ो हसीन मां जिब्रील जे अख ॾिठो ई नाई जंहिंजूं अखियूं मुबारक कदम मुबारक जुती मुबारक चादर मुबारक इस्म मुबारक जिस्म मुबारक जंहिंजा नाले वठण सां चपन के चुमी अची वञे
इहो थी चओ असांजो नबी हरीस नबी मिलियो आ जे परावन के जो पंहिंजो बणायो आ खुदा करे उन्हीं नबी जी आखिरत में जो शफात नसीब दे शफात थींदई पर हुजूर आब हाउस कौंसर भी पियारी बर्फ को थधो माखी को मिठो खीर को सफेद इन्ना आतईना कल कौसर फसल्लिल रब्बिका वनहर इन्ना शानिअका हुवल अबतर ताकि बेशक पैगंबर असां तो के अता क्यों आ कौसर उन जे शुक्राने में नमाज भी पढ़ कुर्बानी भी कर ये दो रब नवाजो थी शुक्र कदी कई अली साईं जायो तो घना मानू मां सब्र वारा दिठा शुक्र वारा थोड़ा दिठा माड़े कंडे पुछ दसानी कमंद में रस काने फुटन में कप्पा काने गाव बीठो सांगड़ दे मावम चईं त हे 5 एकड़न हिकड़ो दाणो भी कप्पन जो कोने छा रोइन ये तुझा मुंजा कुधा कम रब के इंसान जुल्म न कंदो ज़ारल फसाद फिल बर वल बहर बिमा कसबत अयदीना आद कुरान बुधाया ये को कब्र में भी कम अचाई हशर में भी कम अचाई ये को तुझे बदरा रब सां ॻाल्हाए तेस ताईं परे न वेंदी जेस ताईं जन्नत में जाइ न वठी ॾींदी ये तो मां रब कंहिंसां ज़ुल्म न कंदो आहियां या तांजे हथन जी कमाई आ मां त अरहम राहिमीन हे त मुंहिंजा थोरा अथव निंड्रा तो कराया खीर तो पियारिया माखियूं तो खाराया घुमाया तो फेराया तो हा हा दंधड़न में बरकत गई तमाम इज्जत में बरकत गई तमाम घर आबाद कया तमाम साथियो तव्हांखे मुंहिंजो शुक्र छो नथा कयो लइन शकर तुम लाज़ीदन्नकुम फरमाए जेको शुक्र कंदो मां रब वधाईंदो ॾाढा चओ सुभान अल्लाह असांखे हरीस नबी मिलियो यायो आबी उम्मत याद सबूरा चओ सुभान अल्लाह साहबिन चयोसीं क़यामत ॾींहुं काथे लहूं के पुलसरा ते अचिजो उते न हुजे के आब हाउस कौंसर ते ई जो उते न हुजे साईं तोखे पोइ असां काथे लहूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जाते ॾिसो मिस्कीन गरीब उते मां मोहम्मद बीठो हूंदुमि असांखे अहिड़ो नबी मिलियो आहे हिकड़े पासे ॾांहुं हरीस आहे ऐं ॿिए पासे ॾांहुं असांखे नबी उहो मिलियो जेको यतीमन जो चओ यार यतीमन जी इज्जत चओ मोहम्मद मुस्तफा जे करे न त असांखे केरु सुञाणे हुजूर चयो मांखे ॿ ॾुख मिलिया अहिड़ा जेके विसरिया ई न आहिनि हिकु त 6 सालनि जो अम्मा मरी वई ॿियो ताइफ में कुरान पियो पढ़ा ताइफ वारनि मांखे पत्थर आया माड़े कंडे घोटकीअ जे इलाइक़े वारा हिन कुरान जे करे असांजे नबीअ खे तकलीफ़ां ॾिनियूं वयूं ईज़ाव ॾिना विया उहे झोलीअ पाए झलियूं पर दर दर ते वञी कुरान ॿुधाई मुंहिंजा पैगंबर कुरान ॾिनो तव्हां
इनके पढ़ण तुझो कम दुश्मन तो के दोस्त बनाए जन मुझो कम जेके लड़ा लड़ा पिया कन हिन जो कुरान बुधऊं रोइन पिया आहे को जेको अरबी मोहम्मद करीम वठी हले उते जो उते गोड़ा पिया झुकाइन कलमो पढ़ी गुलाम पिया पढ़ कुरान पढ़े त असन जो नबी पढ़े नमाज में कुरान पढ़ूं जिन्हन बुधो उते जो ते ईमान आंदऊं इन्ना समय इन्ना कुरानन अजबा जिन्हन चयो अजीब कुरान बुधो अजीब कुरान एक बे के चिन्ह सडु करे पिया चवन अजीबू दाई अल्लाह हिन जवान जा सड बुधो जेको रब जे तरफ सडे तो हुजूर मानुन के जिन्हन के कुरान बुधाए रब दे सडियो जो सोनो सड उन्हीं जो जेको रब दे सडे वमन आसन कऊलम मिमन दा इल्लल्लाह सुभान अल्लाह सोनो सड उन्हीं जो जेको रब दे सडे हुजूर कुरान बुधाए मानुन के रब दे सडियो अचो उन्हीं जा जो इबादत उन्हीं जी कयो पैगंबर असां तो के मोकिलियो ही दुनिया में इन्हीं करे अन अतलु अल कुरान मुझा पैगंबर कुरान पढ़ साईं हे लड़ी जो पवन रब चयो घबराए न मुझा सोना नबी घबराए न मां अल्लाह तुझे लाइ काफी आ मानुन को मां बचाइंदो मां वल्लाह यासिमुक मिनन्ना मां मानुन को बचाइंदो मां कुरान बुधाइण आयो अजो के जलसे में अचण वारो हे कुरान दुखिया घड़ीअ में कमींदी जाते मिट माट पुत्र छड़े वेंदई उते कुरान कमींदी हिन सां दोस्ती रख कुरान सां इहो पढ़न में उडारे उन्हीं रब सां मिलाईंदी उन्हीं रब जे साथ सां मिलाईंदी जंहिं तोखे पाणीअ जे कतरे मां लखन जो लाल बनायो मां मानुन को बचाइंदो मां साईं मां कुरान पढ़ा रब तो जे पैगंबर तू पढ़ ये वयल मोटाए दीनो मां या अय्युहन नबी हस्बुकल्लाह व मन इत्तबाक मिनल मोमिनीन काफी आया तुझे लाए माला हे जे किताबे दारी करना वाला गुलाम बनाए दिना तम ये तकलीफा पान ते बर्दाश्त करना तो मोहम्मद मुस्तफा दे मतों वार जेतरी तकलीफ भी नसरना ये जो हुजूर जे गुलामन करे देखायो सुभान अल्लाह तकर अन्या डाढियां चो सुभान अल्लाह एडा दुख तकलीफा नबी सां पिया लड़न काफर सिद्दीक जो खबरदार हेड़े जवान सां कीअं था विड़ो जेको तो चवे रब्बी अल्लाह सब जो सुभान अल्लाह एड़े जवान सां लड़ो था जै छड़ियो नबी के वठो सिद्दीक एडो मारियो अल्लाह जो सिद्दीक अकबर बेहोश थियो जडी होश आयो अम्मा काफरानी आ
अखियूं पटियई आऊं छायो पुछा तो करे बुधायो त मुझो सुनो नबी काथे आ ये थी नबी जा सच्चा तड़ी त भी नबी सां गॾु चओ रोज़े में सुता पिया अल्लाह चल नबी जो रोज़ो ॾेखारई आमीन जोड़ा दिया अल्लाह काबतुल्लाह जो तवाब नसीब करई हुजूर के चयो रब साईं हे फिरी जो वञन जे गणती न कर फ इन तवल्लौ फकुल हस्बी अल्लाह सुभान अल्लाह सुभान का फ इन तवल्लौ फकुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्लाहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम ए फिरी वञनी गणती न कजाए मां अल्लाह तुझे लाइ काफ़ी आहे चवेन त मां मोहम्मद जी तवक्कल अल्लाह दे अल्लाह ताला चिट्ठी अची वई इन जलसे के कबूल फरमाए आमीन चौड़ा जा अगोड़े घणियों कुर्सियों डिठम खाली हूं पर कुरान छिके आयो आ मानन के कुर्सियों भरजी वयूं अन्या त अधु ॾींहुं गुज़रियो आहे जो वेंदे शाम ताईं रहमत पई वसंदी मौलाना साहब जे जलसे के अल्लाह ताला कबूल फरमाए इन मदरसे के क़यामत ताईं आबाद फरमाए जो कुछ मां चयो रब अमल जी तौफीक दे व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।